Hello guys, Assalamu alaikum, Ya Ali Madad, Haq Majood. This is Survey Sindhi I am from Larkana and I am currently studying in the Quaid-i-Azam University Islamabad. So today is my first vlog. अॼु मां तव्हांखे पंहिंजी क़ाइद-ए-आज़म यूनिवर्सिटी इस्लामाबाद जेका पाकिस्तान जी टॉप रैंकिंग यूनिवर्सिटी आहे ऐं उनजो थोरो मां तव्हांखे शेयर करायां अचो। अॼु मां तव्हांखे पंहिंजे प्रेम प्यारनि दिलबर माण्हुनि सां मिलाईंदुमि ऐं उन्हनि जो तारीफ़ कराईंदुमि। हीअ आहे साईं मोहम्मद सचल जिसकाणी, पाण खैरपुर सां तालुक़ु रखे थो। साईं बि मुंहिंजो क्लासमेट आहे ऐं हीअ साईं आहे बख्शली पीरदास साहिबु। साईं जन गादी नशीन आहिनि ऐं रानीपुर खां तालुक़ु रखनि था। दोस्तो, अॼु मां तव्हांखे पंहिंजी यूनिवर्सिटी जा हिकिड़ा ॿिया नवां रंग ॾेखारियां। छा दुनिया आहे रंगनि जी, छा दुनिया आहे सुरनि जी, उहा तव्हांखे दुनिया ॾेखारियां। असांजी यूनिवर्सिटी में अॼु प्रोग्राम आहे फन फेयर बसंत मेला, जंहिंमें यूनिवर्सिटी जा मुख़्तलिफ़ रंग पाकिस्तान जी कुंड कुर्श मां माण्हू तव्हांखे नज़र ईंदा ऐं मुख़्तलिफ़ रंग नज़र ईंदा जेके पंहिंजे प्यार जा लॻड़ उॾाईंदा हूंदा ऐं पंहिंजे प्यार वंडींदा हूंदा उन लॻड़नि खे उॾाईंदे। अचो त मां तव्हांखे उन प्रोग्राम जो थोरो दीदार वठायां ऐं प्रोग्राम ॾेखारियां था, ॾिसो ऐं तव्हां बि इंजॉय कयो।